शहदाद कोट जे हिक कुटुंब जी कहाणी इहो साबित करे थी त फितरत जा करिश्मा अणगणिया आहिनि। शहदाद कोट जो अनोखो कुटुंब तिबी दुनिया लाइ हैरान कंदड़ मिसाल बणिजी चुको आहे, छो त आम तौर ते इंसान जी दिलि खाॿे पासे खां हूंदी आहे, पर हिन कुटुंब जे 6 फर्दनि जी दिलि साॼे पासे खां आहे। कुटुंब में 50 वरियनि जो ख़ुदाबख़्श सीलरो, 50 वरियनि जी संदसि ज़ाल मुस्मात गुलामुन्निसा, 60 वरियनि जी संदसि भेण मुस्मात फिज़ा, 27 वरियनि जो नौजवान पुटु इरफान सीलरो, 25 वरियनि जो पुटु कामरान, 22 वरियनि जी धीउ सफ़ियत ऐं 6 वरियनि जो पुटु मोहम्मद हशर शामिल आहिनि। हीउ कुटुंब न रुॻो सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, पर संदसि दिलि जी गैर मामूली हालत बावजूद सिहत सां लाॻापियल कंहिं क़िस्म जी का परेशानी साम्हूं न आहे आई। दिलि जे माहिरनि बि हिन कुटुंब जी नायाब सूरतहाल ते हैरानीअ जो इज़हार कयो। माहिर डॉक्टर अमीर बख्श शेख अवामी आवाज़ खे ॿुधायो त सॼी दुनिया में साॼे पासे खां दिलि रखंदड़नि जो अंगु अटे में लूण बराबरि आहे। पहिरियों भेरो कुटुंब जे 6 भातियुनि में इहो मामलो साम्हूं आयो आहे। हिन कुटुंब जी दावा आहे त हिन दुनिया जो वाहिद कुटुंब आहे जंहिंजे 6 माण्हुनि जी दिलि साॼे पासे खां आहे। हू चाहिनि था त संदसि हिन अनोखी ख़ासियत खे गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल कयो वञे। हिननि सिंध हुकूमत खे अपील कई त हू हिन मामले खे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ताईं पहुचाए त जीअं अनोखी ख़ासियत खे आलमी सतह ते तस्लीम कयो वञे।